अस्सलाम वालेकुम नाज़रीन अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं सीनियर अदाकार ऐं दर्दनि जे देश में ईंदड़ मंज़ूर मुराद जे बारे में। त नाले वारे अदाकार मंज़ूर मुराद 25 जुलाई 1961 ते नाले वारे अदीब मुराद अली मिर्ज़ा जे घर में जनमु वरितो। हिन खे शुरूआत में स्टेज ड्रामनि में अशरफ बलोच मुतराफ़ करायो। उन बाद रेडियो पाकिस्तान ते हिन खे अनवर बलोच वठी आयो। अहिड़ी तरह शोबिज़ जी दुनिया में मुतारिफ़ थियण खां पोइ हिन PTV ते पहिरियों मिर्ज़ा किलेज बेग जो ड्रामो 1982 हिसे में इंक्वायरी ऑफिसर कयो। PTV ते राणी जी कहाणी, दीवारी छोटी अंगारी ऐं ॿिया केतिरा ई उर्दू ऐं सिंधी ड्रामा। हिन ड्रामनि खां पोइ हिन सिंधी ऐं उर्दू फिल्मनि में बि कमु कयो, जंहिंमें पहिरीं फिल्म सुहिणा साईं, नादिर गौहर, दुश्मन, मोहब्बत, बरसात जी रात ऐं ॿियूं शामिल आहिनि। हिन टिनि उर्दू फिल्मनि में कमु कयो, उन्हनि में ख़तरनाक हसीना, आंखें, मुस्कुराहट शामिल आहिनि। मंज़ूर मुराद खे मंचा तौरु PTV, रेडियो पाकिस्तान ऐं KTN एवार्ड मिलिया। हिन KTN जो पहिरियों ड्रामो घर बेघर खां पोइ केतिरनि ई ड्रामनि में कमु कयो। अॼुकल्ह KTN जे ड्रामा सीरियल दर्दनि जे देश जी रिकॉर्डिंग में मसरूफ़ आहियां। बाक़ी जेको वक़्तु मिलंदो आहे पंहिंजे आत्मकथा किताब लिखण में मसरूफ़ रहंदो आहियां। उनखां सवाइ वॾी स्क्रीन जी उर्दू फिल्म कराची से दुबई जी शूटिंग मुकमल करे कराई आहे ऐं PTV जे उर्दू सीरियल दो घंटे ज़िंदगी जी रिकॉर्डिंग में मशहूरु आहियां। इहो अॼु जो मंज़ूर मुराद जो बयान जो हुन सालगिरह जे मौक़े ते ॾिनो। हीअ हुई हुनजी कहाणी। थैंक यू वेरी मच।